उज़बिल्लाहिमिनश्शैतानिर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हां इनायत अली मलिक असां सिंधी पढ़ूं पिया, सिंधी शाइर ऐं अदीब ऐं ग्रामर। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो। अचूं था डायरेक्ट टॉपिक ते। सवाल नंबर पहिरियों आहे लेखार्ज किशनचंद अज़ीज़ जो मज़मून जो किताबु कहिड़ो आहे? ठीकु आहे, हाणे टे ऑप्शन ॾिनल आहिनि। ऑप्शन ए कलियात अज़ीज़, ऑप्शन बी अदबी आइनू या ऑप्शन सी गुलफिल। त जेको कलियात अज़ीज़ उहो बि लेखक अज़ीज़ जो ई किताबु आहे, लेकिन कलियात अज़ीज़ जेको आहे उहो हिन जी शाइरी जो किताबु आहे। हीअ जेको हिन जो शाइरी जो, लेकिन हिन जी जेको मज़मून जो किताबु आहे उहो आहे अदबी आइनू। किशनचंद बेवस जे जेको मज़मून जो किताबु आहे उहो आहे अदबी आइनू। अहिड़ी तरह जेको आहे गुलफिल जेको आहे गुलफिल जेको आहे किताबु आहे उहो कंहिंजो आहे? उहो आहे परमांद मेवा जो आहे। उहो आहे परमांद मेवराम। ठीकु आहे, इन जो किताबु आहे। तो इन जो ऑप्शन नंबर जेको आहे बी सही आहे। अहिड़ी तरह सवाल नंबर ॿियो आहे अली नवाज़ सबक़ु लिखियो हूंदो। हाणे हिते पुछणु चाहे थो इहो कहिड़ो ज़मानु आहे? अली नवाज़ सबक़ु लिखियो हूंदो कहिड़ो ज़मानु आहे? हाणे अचूं था इन ते ज़माननि ते त जेको आहे जेकॾहिं लिखियलु हुजे लिखियो, जेकॾहिं लिखियलु हुजे मूं लिखियो, इहो थी वियो माज़ी। ठीकु, जेकॾहिं लिखियलु हुजे लिखियो पियो, लिखियो पे, त इहो छा थींदो? इहो थींदो इस्तिमरारी, माज़ी इस्तिमरारी। हीअ थींदो माज़ी इस्तिमरारी। जेकॾहिं ॻाल्हि कयूं लिखियो हूंदो, जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं लिखियो हूंदो त इहो थींदो माज़ी मुतशकी। माना मुतशकी जी माना छा आहे? माना शक वारी ॻाल्हि, अलाए लिखियो बि हूंदई अलाए न, माना नी कंफर्म न आहे त हिन जेको आहे सबक़ु लिखियो हूंदो। त इन में चए थो अली नवाज़ सबक़ु लिखियो हूंदो, त ऑप्शन में आहे कहिड़ो ज़मानु हूंदो? ठीकु, मूं माज़ी ॿुधायोमांव लिखियो त माज़ी आहे। माज़ी इस्तिमरारी लिखियो पे, ठीकु आहे, पास्ट में जॾहिं जेको कमु पास्ट में करे पियो लिखियो पे, त इहो थियो माज़ी इस्तिमरारी। त लिखियो हूंदो ख़बर न आहे, लिखियो हूंदई भले न, त इहो छा थियो? ऑप्शन नंबर सी इन जो सही आहे, माज़ी इस्तिमरारी, माज़ी मुतशकी सॉरी। सवाल नंबर टियों आहे महताब महबूब जे कहिड़े किताब खे पाकिस्तानी राइटर्स गिल्ड तरफ़ां एवॉर्ड मिलियो आहे? हाणे चए थो महताब महबूब जी कहिड़ी आहे माई आहे, इन जो जेको किताबु आहे उनखे एवॉर्ड मिलियल आहे। हाणे इहो ॿुधायो त उहो कहिड़ो किताबु आहे जंहिं ते हिनखे एवॉर्ड मिलियो? मिठी मुराद, चांदीअ जो तारो या सुरी सुरी सार? त हीअ त हिन जो किताबु आहे ई कोन, मुंहिंजे ख़्याल में हीअ त हिन जो किताबु आहे ई कोन। बाक़ी मिठी मुराद इहो हिन जो किताबु आहे, हीअ हिन जो किताबु आहे, लेकिन हिनखे एवॉर्ड जेको मिलियो आहे उहो मिलियो आहे चांदीअ जो तारो। ऑप्शन सवाल पुछणु चाहे थो त उन कहिड़े किताब ते हिनखे एवॉर्ड मिलियो आहे? त इन जो जेको सही ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, जेको चांदीअ जो तारो आहे, इन ते हिनखे एवॉर्ड मिलियल आहे। अचूं था सवाल नंबर चौथे ते, अणपूरो इंसान नाविल आहे कंहिंजो? चए थो अणपूरो इंसान उहो कंहिंजो नाविल आहे? त इन जो सही ऑप्शन आहे उहो आहे आगा सलीम जो, ऑप्शन नंबर ए, आगा सलीम जो जेको आहे अणपूरो इंसान आहे। अचूं त आगा सलीम जा जेके आहिनि कुझु ॿिया किताब आहिनि, जीअं ऊंधाई धरती, ठीकु आहे, ऐं रोशन हथ, इहो बि आगा सलीम जो आहे। इन खां पोइ हम औसत, इहो बि आगा सलीम जो ई किताबु आहे। ठीकु, ऐं इन जो जेको कहाणी जो किताबु आहे उहो आहे जीअं चंड जी तमन्ना, इहा छा हिन जी कहाणी जो किताबु आहे, चंड जी तमन्ना, इहो हिन जो कहाणी जो किताबु आहे। अचूं त सवाल नंबर 6 आहे आगा सलीम शाह जे रिसाले जो तर्जुमो कयो छा में? सिंधी ऐं उर्दू में, फ़ारसी ऐं उर्दू में, या उर्दू ऐं अंग्रेज़ी में? त इन जो सही ऑप्शन आहे उर्दू ऐं अंग्रेज़ी में। आगा सलीम जेके शाह जे रिसाले में जेको तर्जुमो कयो छा में कयो? उर्दू ऐं अंग्रेज़ी में। ऑप्शन नंबर सी इन जो सही आहे। सवाल नंबर 6 आहे अली अहमद बिरोई सिंध अदीब में सुञाणप रखे थो, ठीकु आहे, छाजे करे? शाइरी जे करे, मज़ाया निगार जे करे, या नाविल निगार जे? त इन जो सही ऑप्शन आहे मज़ाया निगार जे करे। उमेद आहे अॼोको तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे लेक्चर पसंदि आयो आहे लाइक कयो ऐं कमेंट कयो। थैंक्स, हैव अ नाइस डे।